चरितांग में हिकिड़ी ॾाढी सुंदर कथा ईंदी आहे साध संगत जी। भक्त नीलांबर दास, उन्हनि भक्तनि जो नालो, उहे पहिरियों उत्तर प्रदेश में रहंदा, यूपी। खूब समृद्ध हुया, सब सुख शांति हुई घर परिवार में, सब सुठो। भगवान जो भजन कंदे कंदे एड़ो मन लगी वियो, सब त्याग करे भगवान जे जगन्नाथपुरी वनी करे भजन करण जो निर्णय कयो। तो पैदल यात्रा थींदी तॾहिं त उत्तर प्रदेश को जगन्नाथपुरी उन्हनि यात्रा शुरू कई। यात्रा शुरू कई, बढ़िया कीर्तन भजन कंदे, नाम जपंदे, हरि गुण गाईंदे गाईंदे संतन भक्तन सां गॾु अॻिते यात्रा कंदा वया। गंगा जी जो किनारो आयो, हाणे गंगा पार करणी आहे। आसपास ॾिठऊं कोई नज़र नथो अचे। हिकिड़ो नाविक नज़र आयो, मल्ला, जेको मछलियूं पकड़े वापसि पियो अचे। उन वटि वॾी जाल हुई, मछलियूं उन में फाथल। उहो मल्ला अचे पियो, उनखे रोकियऊं संतन। नीलांबर दास चवण लॻा, अरे ओ भाई भी नाविक भी, ओ केवट भी, तो असांखे पार कर भाई। हिकु बार ध्यान न ॾिनो ॿुधी करे, वरी ॿियों बार चयो त संतन खे लॻो मतां हिनखे लॻंदो हुजे भाई वेशभूषा संतन जी आहे त मतां धन वन मिले न मिले। त हुन आवाज़ ॾिनी, चई अरे चिंता न कर, तोखे धन ॾींदासीं भाई, जेको बि तुंहिंजो भाड़ो थींदो उहो ॾींदासीं, तूं अच, हली आ। तॾहिं उहो तुरंत हली आयो। चओ हरे राम। पर इन भावना सां न आयो कि मां हिनखे पार कंदुमि, मूंखे धन मिलंदो। उहो लूटण जी भावना सां आयो कि लॻे थो हिन संत वटि ॾाढो वॾो खजानो आहे, धन वन पियो आहे। तॾहिं चए थो भाई तोखे भाड़ो बि ॾींदुमि, जेतिरो घुरंदे, इनखे अॼु लूटणो पवंदो भाई। नाव में विहारियो संतन खे, नाव अॻिते वधी, संत पंहिंजे भजन में हुया। अचानक संतन जी अखियूं खुलियूं त ॾिठऊं भाई हे त किनारे ते वठी कोन थो वञे, एॾी देरि खां पियो थो घुमाए, अञा अॻिते तो वठी हले, हिन पासे किनारो आहे, वठी कोन थो हले। हिकु ॿ बार चयूं बि, पर पोइ सम्झी विया कि भाई हिन जे मन में खोट आहे। चओ हरे राम। कि भाई तूं चाहे छा थो, साफ़ साफ़ ॿुधाए। चई बसि जल्दी सम्झ में अची वेंदो छा थो चाहियां मां। हाँ, जल्दी सम्झ में तव्हांखे अची वेंदो। अरे हाणे बि न सम्झ आयो, तव्हांखे लूटण जे लाइ आयो आहियां, हिन महिल तव्हांखे गंगा जी में ॿोड़े छॾींदुमि, तव्हांखे ख़बर बि न पवंदी, कंहिंखे ख़बर न पवंदी, ऐं जेको बि तव्हांजो धन आहे उहो सभु लूटे हली वेंदुमि। एड़ी वाणी ॿुधी संतन त घबराइण लॻा। अगर घबराहट थींदी आहे भक्तन खे, संतन खे काई ॻाल्हि जी चिंता थींदी आहे त उन्हनि खे हिकिड़ो सहारो बसि नज़र ईंदो आहे, उहो प्रभुअ जो, भगवान जो। उन्हनि उते नाव में वेही करे संत नीलांबर दास भगवान खे प्रार्थना कई कि प्रभु हे जगन्नाथ, मां तुंहिंजे दर्शन जे लाइ अचां पियो, ऐं अलाए कहिड़ी बला तूं ॾिनी आहे रस्ते ते, भगवान तोखे ई रक्षा करणी आहे। मूंखे मरण जो भउ न आहे, मृत्यु जो भउ न आहे, उहो त अटल आहे। अॼु न सुभाणे त मरणो ई पवंदो प्रभु, पर मुंहिंजे मन में इच्छा आहे कि हिकु बार मां तव्हांजा दर्शन कयां, जगन्नाथ जा दर्शन कयां। पोइ भले मृत्यु ॾियो, मूंखे कोई गम न आहे, पर हिकु बार तव्हांजा दर्शन त थियनि। भगवान रक्षा कयो, महिर कयो। प्रार्थना कई भगवान खे, त भगवान जगन्नाथ बि ॾिसो सुंदर राजकुमार जो रूप धारण करे भगवान किनारे ते बीह रहिया। हिकिड़ो धनुष भगवान गॾु रखियो, तीर कढियो, आवाज ॾिनी, ओ नाविक, ओ मल्ला। ध्यान न ॾिनो, हिकु बार में वरी आवाज ॾिनी। भगवान चई ॿुधे थो कि न भाई, हिन संत खे जल्दी किनारे ते वठी आ, तुरंत किनारे ते वठी आ, न त ठीकु न थींदी भाई। हाणे त हुन ॾिठो भाई कोई राजकुमार आहे, धनुषधारी आहे, धनुष बि पियो अथसि, घबराइण लॻो, अञा नाव तेज हलाइण लॻो, जल्दी था निकिरूं। तॾहिं भगवान हिकिड़ो तीर कढियो, कमान मां छॾियो, सिधो वञी हुनजे नाव में लॻो। चओ हरे राम। वरी भगवान आवाज ॾिनी किनारे तो कि ॿुध भाई, हिन महिल नाव ते तीर लॻो अथई, अगरि देरि कए त सिधो तोखे तीर हणंदुमि, जल्दी हली आ, जल्दी हिन संत खे हेॾे वठी आ। पर घबराइजी वियो ॾाढो नाविक, तुरंत संतन के किनारे ते वठी आयो। संत किनारे ते पहुता तो संत धन्यवाद करण लगा राजकुमार जो, भाई तू केर आ, काथों आयो आ, नव युवक, ॾाढो सुंदर तो लगे, तू केर आ? भगवान चवंदो मां हिते घुमंदो रहंदो आहियां भाई, मां हिते घुमंदो रहंदो आहियां, जेके भी जगन्नाथ जा दास ईंदा आहिनि उन्हनि जी रक्षा करण मुंहिंजो कमु आहे। चओ हरे राम। अना भगवान कहिड़ी हिंट ॾियनि भाई, चवनि था जेके भी भगवान जगन्नाथ जा
यात्री ईंदा आहिनि या प्रभु जा जेके बि प्यारा ईंदा आहिनि उन्हनि जी रक्षा मां कंदो आहियां, हिते ई रहंदो आहियां। अरे वाह भाई वाह, तुंहिंजो बारंबार धन्यवाद। खूब भगवान डांट लगाई उन नाविक खे, खूब डांट लगाई और संतन खे रास्तो मिली वियो। संत हली विया भगवान जगन्नाथ जा दर्शन करण जे लाइ। चओ हरे राम। जगन्नाथपुरी पहुता उन ॾींहुं कुदरत रथ यात्रा जो ॾींहुं। तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदो जॾहिं जगन्नाथपुरी में जगन्नाथ भगवान जी रथ यात्रा निकिरंदी आहे त लखनि जी भीड़ हूंदी आहे उते। खूब भक्तजन ईंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, प्रभु जी कृपा जी मौज कंदा आहिनि। उन ॾींहुं जगन्नाथ रथ यात्रा, भगवान जो रथ यात्रा में हुयो। सब भक्तजन मौज में हुया, कीर्तन में हुया। हे भक्त भी पहुता। नीलांबर दास परियों को भगवान जा दर्शन थिया। चाहत हुई अॻिते वञी भगवान जा दर्शन कया। धीरे 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 भीड़ में अॻिते जेॾीमहिल वधिया वधिया रथ जे साम्हूं आया, जेॾीमहिल भगवान जा दर्शन थिया तो भगवान जगन्नाथ उन ही राजकुमार रूप में भगवान दर्शन ॾिना। भगवान धनुषधारी बीठा आहिनि। चओ हरे राम। अखियुनि में आंसू, रोण लगा, करे अच्छा हे तहां हुयो जिन रक्षा कई मुंहिंजी, जिन कष्ट न अचण ॾिनो, दुख पीड़ा न अचण ॾिनी मूं ताणी। सही नालो आहे तव्हांजो जगन्नाथ। सॼे जगत जी रक्षा पालना करण वारा आहियो, सभिनीनि ते मेहर वरसाइण वारा आहियो प्रभु। साक्षांग दंडवत प्रणाम कयो भगवान खे। कई भक्तजन आया उन्हनि खे उथारण जे लाइ कि उथो उथो उथो। रोंदे रोंदे भगवान खे प्रणाम कंदे कंदे उन्हनि रस्ते रोड ते ही पंहिंजा प्राण त्याग करे छॾिया। चओ हरे राम। और सिधो भगवान जगन्नाथ जे धाम पहुता। त अहिड़ा भक्त अहिड़ा वरी भगवान। चओ जय श्री कृष्ण। कि कोई केवल उन्हनि जी कृपा सां उन्हनि जे राह ते, भक्ति जे राह ते हली पए त भगवान सभु शयुनि जो त्याग करे, नियम भी छॾे करे भगवान हली ईंदा आहिनि। चओ हरे राम। छो जो जाते प्रेम हूंदो आहे पोइ उते नियम कम न ईंदा आहिनि भाई। उते भगवान नियम बदिले छॾींदा आहिनि। जाते प्रेम हूंदो आहे। चओ हरे राम।